बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां आज़म ऐं अॼु मां फोटोशॉप CS6 कंप्लीट सिंधी कोर्स जो लेसन नंबर ॿियो खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। पहिरें लेसन में पाण फाइल मेन्यू में जेके ऑप्शन आहिनि उन्हनि ते ॼाण हासिलु कई ऐं गॾोगॾु पाण इहो बि सिखियो त न्यू डॉक्यूमेंट या न्यू फाइल कीअं क्रिएट कजे। त दोस्तों इन लेसन नंबर 2 में पाण टूल बार में कुझु जेके टूल आहिनि उन्हनि खे कवर कंदासीं ऐं गॾोगॾु लेयर पैनल ते बि कुझु नज़र घुमाईंदासीं। तो दोस्तों शुरू कयूं था अॼु जो ट्यूटोरियल। सभ खां पहिरीं दोस्तों पंहिंजो फोटोशॉप ओपन कंदासीं। हीअ दोस्तों न्यू फाइल मां हिकु तयारु कई आहे, हिन ते कमु कंदासीं। सभ खां पहिरीं दोस्तों का पंहिंजो फोटो ओपन कंदासीं। उन लाइ दोस्तों फाइल ते क्लिक करे ओपन ते क्लिक कंदासीं या पंहिंजे कीबोर्ड सां कंट्रोल ओ प्रेस कंदासीं। ऐं दोस्तों हिन पिक खे ओपन कंदासीं। हीअ पिक ओपन थी चुकी आहे दोस्तों, हिन ते तालो लॻल आहे। ऐं दोस्तों जंहिं बि लेयर ते तालो लॻल हूंदो त उन ते पाण को बि कमु न करे सघंदासीं। इन लाइ दोस्तों हिन ते डबल क्लिक करे इन जो तालो खोलींदासीं। ऐं दोस्तों मूव टूल जी मदद सां हिन खे ड्रैग एंड ड्रॉप कंदासीं। हीअ त ड्रैग एंड ड्रॉप थी चुकी आहे दोस्तों मूव टूल जो हिकिड़ो त कमु ड्रैग एंड ड्रॉप करणु आहे ऐं दोस्तों ॿियो कॉपी करणु बि आहे। मसलन दोस्तों पंहिंजे कीबोर्ड सां अल्ट खे प्रेस कंदासीं, ALT अल्ट खे प्रेस कंदासीं ऐं दोस्तों हिन खे सिलेक्ट करे हिन तरफ़ कंदासीं त हीअ डुप्लीकेट थी वेंदी दोस्तों। हाणे दोस्तों मूव टूल में ही जेको पाण मूव टूल सिलेक्ट कयो आहे हिन में मथे कुझु ऑप्शन अची रहिया आहिनि दोस्तों। जेकॾहिं ॿियो टूल सिलेक्ट कंदासीं त ॿिया ऑप्शन ईंदा, पर जेकॾहिं मूव टूल सिलेक्ट कंदासीं त हीअ ऑप्शन ईंदा। ऑटो सिलेक्ट जो मतिलबु आहे दोस्तों त जेकॾहिं हिन ते पंहिंजो टिक न थियलु हूंदो त पाण हिन पिक खे सिलेक्ट कंदासीं त ईअं सिलेक्ट न थींदी, पोइ हितां पाण खे लेयर खे सिलेक्ट करे सिलेक्ट करिणो पवंदो। पर जेकॾहिं दोस्तों ऑटो सिलेक्ट ते पंहिंजो सिलेक्ट थियलु हूंदो त दोस्तों जंहिं पिक खे सिलेक्ट कंदासीं आराम सां सिलेक्ट करे ऐं उन ते कमु करे सघंदासीं। ऐं दोस्तों सो ट्रांसफॉर्म कंट्रोल हीअ दोस्तों जेकॾहिं हिन खे पाण अनचेक कंदासीं त हिन जे ॿाहिरां जेको ऑप्शन नज़र तव्हांखे अची रहिया हुआ, जेको दॿो ठहियलु हो उहो गायब थी वियो आहे दोस्तों। पर जेकॾहिं हिन खे वरी क्लिक कंदासीं त हीअ ॿाहिरां दॿो अची वेंदो दोस्तों। ऐं दोस्तों हीअ ग्रुप ऐं लेयर जेकॾहिं पंहिंजा ही ग्रुप थियलु हूंदो दोस्तों त ग्रुप ते क्लिक कंदासीं त सॼे ग्रुप ते कमु करे सघंदासीं। जेकॾहिं पाण खे हिकु लेयर ते कमु करिणो आहे त दोस्तों लेयर सिलेक्ट कंदासीं ऐं सॼे ग्रुप खे जेकॾहिं मूव करिणो आहे त ग्रुप ते क्लिक कंदासीं दोस्तों। उन लाइ दोस्तों मसलन मां हीअ 2 पिक सिलेक्ट कयूं ऐं हिन खे कंट्रोल G मां ग्रुप थो कयां। हीअ ग्रुप थी चुकिया आहिनि दोस्तों। हाणे दोस्तों मां हितां ग्रुप खे सिलेक्ट कंदुसि त हीअ 2 सिलेक्ट थींदियूं। ऐं दोस्तों जेकॾहिं मां लेयर ते सिलेक्ट कंदुसि त हिक खे सिलेक्ट करे हेॾा होॾा करे सघो था। त दोस्तों हीअ आहे मूव टूल ऐं हिन मूव टूल जी मदद सां तमामु कमु सरअंजाम ॾिना वेंदा आहिनि। ऐं दोस्तों नेक्स्ट जेको पंहिंजो टूल आहे उहो आहे रेक्टेंगल मार्क्यू टूल। दोस्तों हिन सां सिलेक्शन कई वेंदी आहे। मसलन दोस्तों मां पंहिंजे हिन पिक में जेको फेस आहे पंहिंजो हिन खे सिलेक्ट कयां थो। हीअ मां सिलेक्ट करे चुको आहियां। ऐं दोस्तों हिते लेयर पैनल में अची हिन लेयर खे सिलेक्ट कंदासीं जेका मुंहिंजी पिक आहे हुनखे। ऐं दोस्तों पंहिंजे कीबोर्ड सां कंट्रोल J प्रेस कंदासीं ऐं हीअ डुप्लीकेट थी चुको आहे दोस्तों। हिन खे साइड ते खणी ईंदासीं ऐं दोस्तों हेठि वारी लेयर खे डिलीट कंदासीं। दोस्तों हिन खे खणी ईंदासीं ऐं दोस्तों बैकग्राउंड ते अची बैकग्राउंड ते तालो लॻल आहे त डबल क्लिक कंदासीं, तालो खुली वेंदो। ऐं दोस्तों राइट क्लिक करे बिल्डिंग ऑप्शन में अची ऐं बैकग्राउंड खे कलरफुल बनाईंदासीं त जीअं पाण हिन ते सुठो कमु करे सघूं। हीअ दोस्तों कलरफुल थी चुको आहे। ऐं दोस्तों हीअ त पाण रेक्टेंगल मार्क्यू टूल यूज़ कयो। ऐं नेक्स्ट जेको पंहिंजो टूल आहे इलिप्टिकल मार्क्यू टूल। हीअ दोस्तों हिन जे मदद सां गोल गोलाई कई वेंदी आहे। मसलन हीअ मुंहिंजो मुंहुं आहे, मां पंहिंजे हिन चहिरे खे सिलेक्ट थो कयां त हीअ गोल सिलेक्ट थींदो। अक्सर दोस्तों तव्हां ॾिठो हूंदो त पेनाफ्लेक्स वग़ैरह में गोल गोल तस्वीर लॻल हूंदी आहे त उहो ईअं ई कंदा आहिनि दोस्तों। हाणे दोस्तों मूव टूल सिलेक्ट करे ऐं पंहिंजी पिक खे सिलेक्ट करे हिन खे साइड ते खणी ईंदासीं। हिते खणी ईंदासीं हिन खे कंट्रोल D सिलेक्ट कंदासीं। ऐं दोस्तों वरी रेक्टेंगल मार्क्यू टूल सिलेक्ट करे बकाया हिसे खे सिलेक्ट करे ऐं डिलीट बटन प्रेस कंदासीं। डिलीट थी वियो ऐं कंट्रोल D प्रेस कंदासीं, D सिलेक्ट थी वेंदो। दोस्तों हिन खे खणी ईंदासीं हिते
ऐं दोस्तों अक्सर तव्हां ॾिठो हूंदो त पेनाफ्लेक्स में ॿाहिरां तस्वीर धुंधली धुंधली हूंदी आहे। उन लाइ दोस्तों हीउ जेको इरेज़र टूल आहे हीउ यूज़ कयो वेंदो आहे। ॿियो दोस्तों इलेक्ट्रिकल मार्क्यू टूल सिलेक्ट करे ऐं हिन सां बि कमु कयो वेंदो आहे। उन लाइ दोस्तों हिन खे पाण सतर्क कंदासीं। दोस्तों हाणे हिन खे सिलेक्ट कंदासीं ऐं दोस्तों हिन खे सिलेक्ट करे मूव टूल जी मदद सां हिन खे साइड ते खणी वेंदासीं। साइड ते खणी वञी हिन खे कंट्रोल डी सिलेक्ट कंदासीं ऐं दोस्तों बकाया हिस्से खे सिलेक्ट करे ऐं डिलीट करे छॾंदासीं ऐं डिलीट थी वियो आहे। हाणे कंट्रोल डी प्रेस कंदासीं ऐं दोस्तों अहिड़ी तरह सां तव्हां ॾिसी सघो था त पासे खां धुंधलो धुंधलो ॾिसण में अची रहियो आहे। इहो ईअं ई कयो वेंदो आहे दोस्तों। अञा बि जेकॾहिं तव्हां वधीक हिन खे धुंधलो करणु चाहियो था त साॻियो टूल सिलेक्ट कंदासीं, इलेक्ट्रिकल मार्क्यू टूल सिलेक्ट कंदासीं ऐं हिन खे 100% कंदासीं ऐं साॻी तरह हिन खे सिलेक्ट कंदासीं ऐं हिन खे कंट्रोल जे कंदासीं डुप्लीकेट हिन खे साइड ते खणी ईंदासीं। हीअ दोस्तों तव्हां ॾिसी सघो था त धुंधली धुंधली नज़र अची रही आहे ऐं हिन खे डिलीट कंदासीं। पंहिंजे हिसाब सां दोस्तों तव्हांखे जहिड़े हिसाब सां रखणी आहे तव्हां उन हिसाब सां हिन खे यूज़ करे सघो था। ऐं नेक्स्ट जेको दोस्तों पंहिंजो आहे उहो आहे लेयर। दोस्तों लेयर में अची पिक्स खे सिलेक्ट करे हिन जी ओपेसिटी घटि करे सघो था। दोस्तों जीअं ओपेसिटी हिन जी घटि कंदो हीअ इफेक्ट्स तयारु थींदो वेंदो दोस्तों। हीअ दोस्तों हिन खे 100% कयूं था। हिन खे सिलेक्ट करे हिन जी बि पाण ओपेसिटी घटि करे सघूं था। ऐं दोस्तों हीअ जेको तव्हांखे तालो नज़र अची रहियो आहे, मसलन पाण हिन लेयर खे सिलेक्ट करे हिन खे तालो हणंदासीं त हीअ हेॾा होॾा न थींदी। त दोस्तों बैकग्राउंड थी रहियो आहे पर हीअ न थी रहियो आहे छो त दोस्तों हिन ते तालो लॻियलु आहे। वरी हिन ते क्लिक करे तालो खोलींदासीं ऐं हाणे हिन खे हेॾा होॾा करे सघूं था दोस्तों। नेक्स्ट दोस्तों पोजीशन, लॉक पोजीशन बि आहे दोस्तों। हिन जी जेका पोजीशन आहे उनखे पाण लॉक करे सघूं था। ऐं दोस्तों लॉक इमेज पिक्सल्स जेके दोस्तों हूंदा आहिनि उनखे बि पाण लॉक करे सघूं था। ऐं दोस्तों पाण वटि जेको आख़िरी आहे उहो आहे लॉक ट्रांसपेरेंट पिक्सल्स। ऐं दोस्तों ट्रांसपेरेंट इन लाइ यूज़ कयो वेंदो आहे जॾहिं पाण लोगो वग़ैरह ठाहींदा आहियूं ऐं उनखे PNG में सेव करे कंहिं जाइ ते इस्तेमालु करिणो हूंदो आहे त ट्रांसपेरेंट यूज़ कंदा आहियूं। पहिरें लेसन में मां दोस्तों तफ़सील सां तव्हांखे ॿुधायो त ट्रांसपेरेंट छा आहे। ऐं दोस्तों पिक्सल्स मां तव्हांखे पहिरें लेसन में ॿुधायो ऐं हिन लेसन में बि मां तव्हांखे ॿुधाए छॾियां त पिक्सल्स असल में मां ज़ूम करे तव्हांखे ॿुधायां थो त हीउ जेको दोस्तों तव्हां ॾिसी सघो था नंढा नंढा दॿा दॿा ठहियल आहिनि, इनखे पिक्सल्स चइबो आहे दोस्तों। ऐं जेकॾहिं दोस्तों अॼु जो हीउ वीडियो तव्हांखे वणियो आहे त लाइक कंदा ऐं असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। अॻिले वीडियो ताईं ॾींदा पंहिंजे दोस्त खे इजाज़त। अलाह निगहबान।